फुलजी भरिसां तारीख़ी शहर पाट शरीफ़ जो रहवासी नाले वारो शाइर दिल जो दौरो पवण करे फ़ौत। ख़बर मूजिब सिंधी अदबी संगत पाट शरीफ़ जो काउंसलर ऐं शाइर शबीरन पाटराई अचानक दिल जे दौरो पवण करे मेहर शहर में फ़ौत थी वियो। इतलाउ मिलण ते संदसि घर में कोहराम मची वियो। साफ़ शाख पाट शरीफ़ 3 ॾींहं सोग जो ऐलान कंदे अदबी सरगर्मियूं मुअतल करे छॾियूं। इन मौक़े ते सिंधी अदबी संगत पाट शरीफ़ जो सेक्रेटरी जनरल गुलज़ार कलोड़ो ॿुधायो त बहितरीन शाइर शबीरन पाटराई पुलिस में हूंदे बि इंसानी हक़नि जो अलमबरदार हुयो। संदसि शाइरी मां सिंध सां संदसि रुहानी रिश्ते जी ख़ुशबू ईंदी हुई। अदबी दुनिया में संदसि ॾात जी वॾी कमी महसूस थींदी। सिंधी अदबी संगत पाट शरीफ़ पारां 3 ॾींहं सोग जो ऐलान कयूं था। कोशिश हूंदी त संदसि शाइरी जा अणछपियल मजमूआ अवाम ताईं पहुचाए सघूं। इन मद में सिंधी अदबी संगत मर्कज़ जो ध्यानु छिकाइण जी कोशिश जारी रखी वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची